नगर पार्कर में ॿिनि ॻोठनि में बाहि लॻण सबबि 9 कखावा चोरा सड़ण सां गॾु हिकु नीगरी सड़ी फौत थी वई, जॾहिं त 6 ॿकरियूं बि सड़ी मरी वयूं। ॻोठ पादोड़ो में बाहि लॻण जे वाक़े में ॻोठाणे ॿोबी ठकर जा 5 कखावा चोरा सड़ी रख थी विया। चोरे में रहिजी वियल 4 वरनि जी पूजा धी गुमानू ठकुर सड़ी फौत थी वई, जॾहिं त 36,000 रोक रक़म, हिकु ढगा गाॾी, सोन ऐं चांदी जा ज़ेवर, अनाज ऐं ॿियो घरेलू सामान बि बाहि जे नज़र थी वियो। ॿियो वाक़ियो ॻोठ झामरी में पेश आयो, जिते भील बिरादरी जे 4 घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि राणू, दोदो, गिसणियूं ऐं लधो भील जा कखावा चोरा, 6 ॿकरियुनि जा नंढड़ा फर, 2 तोला सोन, किलो चांदी, 8,000 रोक रक़म, 10 मण बाजर, ग्वार ऐं ॿियो घरेलू सामान सड़ी रख थी वियो। ॿिन्ही ॻोठनि जे रहवासियुनि पारां इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड ऐं अमलो न पहुतो, जंहिं करे जानी नुक़सान जो वॾो ख़तरो थियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि ते कंट्रोल करे वरितो, वधीक घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। घर सड़ी वञण बैदि बाहि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहे।